ख़बर अवां शेयर कंदा घोटकी मां बावड़ो जे कलम धड़ियनि इम्तियाज़ दायो मथां थियल हमले ख़िलाफ़ मूमल जी माड़ी जी कलम धड़ियनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि जो प्रेस क्लब मूमल जी माड़ी अॻियां एहतजाज। उन मौक़े ते सहाफ़ी यूनिस भुट्टो, मोहम्मद यूसुफ, लियाकत बोज़दार, सियासी समाजी अॻुवाण कुर्बान बोज़दार, सलीम बोज़दार, अल्लाह बख्श शेख, अमानुल्लाह भुट्टो, सदाम ख़ान कोलाची, हक नवाज़ सुमरो, मनान बुरडो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं कवरेज दौरान बावड़ो जे कलम धड़ियनि इम्तियाज़ दायो मथां बासरनि हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त कलम धड़ियनि मथां थियल हमले खे 48 कलाक गुज़री विया आहिनि, पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि मथां को केस दाख़िल नाहे कयो। हुननि चयो त सिंध सरकार सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ बिल त मंज़ूर कयो आहे, पर उन ते अमल थियण करे हर रोज़ सिंध जे कलम धड़ियनि खे हक़ ऐं सच लिखण ते तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। उन मौक़े ते कलम धड़ियनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि सिंध सरकार, IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर सहाफ़ी इम्तियाज़ दायो मथां हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे खेसि कलम धड़ियनि खे तहफ़ुज़ फ़िराहम कयो वञे।